हर माण्हू इहो आवाज़ उथारियो त कारूंजर असांजो जियातो है, कारूंजर सां असांजी ज़िंदगी आहे, कारूंजर असांजो मुक़दस माग है, कारूंजर असांजी वॾी चरागाह आहे, कारूंजर जंगली जीवत जी आमाजगाह आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं या बिलावल अरबाब। नाज़रीन तव्हांखे अॼु कारूंजर जबल जे बारे में ॿुधाईंदा हलूं त कारूंजर जेको आहे उहो सिंध सरकार पारां कारूंजर जी कटाई करे, जबलनि जे पथरनि जी कटाई करे उनखे विकिरो कयो पियो वञे। उन ख़िलाफ़ जिते समूरी सिंध जेको आहे उहो सरापा एहतजाज आहे। उते कारूंजर जा जेके रहवासी आहिनि, नंगर पार्कर जेके रहवासी आहिनि, उहे रोडनि ते अची विया आहिनि। अॼु हिकु नंगर पार्कर में जेको आहे माण्हू जेके उते जा आहिनि उहे सरापा एहतजाज आहिनि। उन्हनि पारां जेको आहे नंगर पार्कर में एहतजाज कयो वियो आहे। सरकार खे इहो चेताव ॾिनो वियो आहे त जेको सो कारूंजर जेको जबल आहे उहो असांजो जापो आहे। असां जापे जंग जेको आहे विढ़ंदासीं। कारूंजर जबल जी कटाई जेका आहे उहा असांखे कंहिं बि सूरत में मंज़ूरु न आहे। उन हवाले सां जेको आहे नंगर पार्कर में जेको आहे अॼु सरापा एहतजाज आहिनि नंगरवासी, ऐं उते समूरी सिंध उन्हनि सां गॾु बीठल आहे। समूरी सिंध जे माण्हुनि जेको आहे इहो मुतालबो करे छॾियो आहे त कारूंजर जी कटाई जेको आहे कंहिं बि सूरत में मंज़ूरु न आहे। उन जी चिड़ंग जेका आहे उहा कारूंजर जबल मां उतां ई ॿरी चुकी आहे। उते जा रहवासी जेका मक़ामी माण्हू आहिनि उहे रोस्टनि ते अची विया आहिनि। इन हवाले सां हिन वक़्तु असां सां गॾु नौजवान सहाफ़ी फ़िदा बलोच जेको आहे उहो लाइन ते मौजूदु आहे। फ़िदा बलोच खां वधीक तफ़सील वठंदासीं त जेको अॼोको जेको एहतजाज आहे उन बारे में फ़िदा बलोच तफ़सील सां आगाह कजो। बिल्कुलु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कारूंजर जी जेका आहे सो क़त्लेआम थी रही आहे, जंहिं मंझि जाग धुरियूं आहिनि जेकी कुझु अरसे खां सरापा एहतजाज बणियल आहिनि। जबल जंहिं ते हर जेको आहे सो 14 अगस्त थियो या जेके बि सकाफ़ती ॾियारा थिया या ॿिया जेके महावरत थिया, जिन मंझि जेको आहे सो लखनि जे तादाद में सिंध छा पर दुनिया जी जेको आहे सो कुंड कुड़छ जा माण्हू कारूंजर ते वेंदा आहिनि, सैरो सफ़र जे लाइ वेंदा आहिनि। तफ़री गांव आहिनि उते। उनखां पोइ हिकिड़ो जेको आहे सो इंसानी जीवत जेको आहे सो जो हिकिड़ो ज़रियो बि आहे। उते जा जेके बि माण्हू आहिनि उन्हनि जी जेका ज़िंदगी जेका बसर थिए थी उहा कारूंजर जबल सां जुड़ियल आहे। अॼु जेको आहे सो उन जी मुसलसल कटाई हली रही आहे। उन ते मुसलसल जेको आहे सो उते जी सुजान धुरियूं ऐं उते जा जेके माण्हू आहिनि जेके बुख उञ बदहाली जो शिकार बणियल, ऐं उहे अॼु पंहिंजो कमुकार सभु कुझु उञ विसारे अॼु पंहिंजे नगरी खे बचाइण ख़ातिर सरापा एहतजाज बणियल आहिनि। जिन जूं दाहूं आहिनि, जिन जूं रड़ियूं आहिनि, सॼे सिंध खे जेको आहे सो अपीलूं पिया कनि, कारूंजर बचायो, नंगर पार्कर बचायो। तो असां चवणो पवे त रूपले जा वारिस जेके आहिनि सदाईं उन्हनि चयो त असां रूपले जा वारिस आहियूं। रूपले हिन नंगर पार्कर जी नगरी ते कुर्बानी ॾिनी आहे, हुन पंहिंजी जान ॾिनी आहे, हुन पंहिंजो सभु कुझु कुर्बान कयो आहे। पर अंग्रेज़नि सां मुहाॾो जिन अटकायो आहे हुन कुर्बानियूं ॾेई हिन नगरी खे बचायो। पर अफ़सोस सां चवणो थो पवे त अॼु उन नगरी जी क़त्लेआम थी रही आहे। ऐं असांजा जेके उते वारिस आहिनि उते पंहिंजे पाण खे रूपलो जा वारिस सॾाइनि पिया। सुजान धुरियूं अॼु बि जेको आहे सो सरापा एहतजाज आहिनि। तव्हां ॾिसंदा त हिते ज़ुल्फ़कार खोसो आहे, जेको अलाह रखियो खोसो साहिबु आहे, ग़रीब मिसकिन माण्हू ऐं ॿियूं जेके पार्टियूं आहिनि, समाजी पार्टियूं जेके बि गॾु आहिनि इन्हनि सां। जी नाज़रीन, फ़िदा बलोच तव्हांखे कारूंजर जबल जी कटाई बाबति आगाह करे रहियो हो त कारूंजर जबल जेको आहे उहो समूरी सिंध जी सूंहुं आहे, पर उते जे मक़ामी माण्हुनि जो जेको आहे गुज़र सफ़र जो जापो आहे। पर हिन वक़्तु जेको आहे सरकार पारां उन पथरनि खे कारूंजर जबल जी कटाई करे उनखे मुबैना तौरु विकिरो कयो पियो वञे। उन ख़िलाफ़ जिते समूरी सिंध सरापा एहतजाज आहे, उते कारूंजर में जेको आहे कारूंजर सुजाग फोरम जे अॻवान अलाह रखियो खोसो जी अॻवानी में एहतजाज कयो वियो आहे। एहतजाज मां उन्हनि समूरी सिंध खे अपील कई आहे त सिंध जी सूंहुं ऐं कारूंजर जे जापे खे बचाइण लाइ उन्हनि जी मदद कई वञे, उन्हनि सां गॾु बीहनि त जीअं कारूंजर जी जबल खे बचाए